औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। प्यारी भेनरियूं ऐं भाइरियो, अस्सलाम वालेकुम। अॼु हिकु नंढड़ी वीडियो क्लिप सां गॾु मां ऐं मुंहिंजो पुटु मुसव्वर अली अस्सलाम वालेकुम तव्हां सां गॾु आहियूं। असल में कुझु टाइम अॻु में मां ऐं मुंहिंजो पुटु वेठा हुआसीं। नंढड़े जी फिज़ियोथेरेपी थींदी आहे। मुंहिंजो पुटु जंगुनि खां माज़ूर आहे, हुनजे करे घुमी न आहे सघंदो। पोइ असां ॿई वेठा हुआसीं त दरवाज़ो नॉक थियो ऐं कुझु ख़वातीन आयूं दरवाज़े ते, जिन ॿुधायो त असां पोलियो वर्कर आहियूं ऐं 27 नवंबर खां वठी पाकिस्तान में पोलियो मुहिम जो आगाज़ थी चुको आहे ऐं ही कुझु ॾींहं असां तक़रीबन 5-6 ॾींहं या हफ़्तो शायदि हू पोलियो जा कतरा घर घर वञी पीआरींदियूं। त मां ऐं मुंहिंजो पुटु उन बारे में डिस्कस कयूं पिया ऐं इहो सोचूं पिया त पोलियो जा कतरा असांजे लाइ केतिरा अहम आहिनि ऐं असांखे पंहिंजे पोलियो खां बचाव जे लाइ, पंहिंजे मुआशिरे खे बचाइण जे लाइ असांखे कहिड़ो किरदारु अदा करणु खपे। पोइ उन जे लाइ मां सोचियो त हिकु बहितर ॻाल्हि खे फैलाइणु, बहितर ॻाल्हि खे माण्हुनि ताईं पहुचाइणु हिकिड़ो सुठो अमल आहे। उन जे लाइ मां पंहिंजे पुट सां इहा ई ॻाल्हि कई। असां ॿिनि इहा ॻाल्हि ते बीठासीं त असां हिकिड़ी नंढी वीडियो ठाहियूं था ऐं कोशिशि कयूं था त उहा पंहिंजनि भाइरनि ऐं भेनरुनि ताईं पहुचायूं, जंहिंमें असां उन्हनि खे हिकिड़ो नंढिड़ो मैसेज ॾियूं त माज़ूरी आहे छा। छो त मां चवंदी आहियां त जेको इंसानु जंहिं तकलीफ़ मां, जंहिं कर्ब मां, जंहिं अज़ाब मां गुज़रंदो आहे त उन खां वधीक उनजो कोई बि काथो नाहे लॻाए सघंदो त इहा केतिरी तकलीफ़दा शइ आहे। त उन्हनि माइरुनि खे ख़बर हूंदी, उन्हनि अमड़नि खे ख़बर हूंदी जिन जा बच्चा घरनि में माज़ूर हूंदा, पोइ पोलियो जे सबबु खां हुजनि या कंहिं ॿिए सबबु खां हुजनि। मुंहिंजो ही पुटु बाय बर्थ CP चाइल्ड हुयो, प्री मैच्योर बर्थ थी हुई, उन जे करे ही पेरनि खां घुमी न आहे सघंदो। हिनखे पोलियो कोन्हे, पर ही माज़ूरी खां वाक़िफ़ु आहे त माज़ूरी हूंदी छा आहे। उन जे लाइ हिनखे तमामु घणो अहसासु आहे। हिन मूंखे इहा ई सलाह ॾिनी त अमी हिकिड़ी नंढड़ी वीडियो ठाहियूं, हिकिड़ो पैगाम पहुचायूं असां पंहिंजनि माण्हुनि ताईं, उन्हनि खे ॿुधायूं त पोलियो आहे छा ऐं पोलियो जे लाइ छा करणु खपे। तकलीफ़ केतिरी तकलीफ़दा शइ आहे। मां चवंदी आहियां त जेकॾहिं हिकु घर में हिकु कोई माज़ूर ॿारु आहे या कोई माज़ूर वॾो आहे त उहो सिर्फ़ु हिकिड़ो माज़ूर न आहे, उन सां सॼी फैमिली माज़ूरी कटे थी। छाजे करे जेकॾहिं मां पंहिंजनि बच्चनि खे वठी, पंहिंजे घर वारे खे वठी कंहिं ॿाहिरि जॻह ते वेंदी आहियां, अहिड़ी जॻह ते ॿाहिरि वेंदा आहियूं जिते असां को इंजॉय कयूं, के झूला हुजनि ॿारनि जा, के अहिड़ी जॻहियूं हुजनि, के चाड़ियूं हुजनि, चढ़ियूं हुजनि, जीअं मुंहं जे दड़ो में मथे चढ़ंदा आहियूं, के जबलनि ते वेंदा आहियूं, किथे बि माण्हू वञे थो त उन जॻहियुनि ते ई मुंहिंजो बच्चो नाहे चढ़ी सघंदो। उन जे लाइ ईअं करे सम्झो त माना असां बि इन्हनि शयुनि खां अवॉइड कंदा आहियूं, चाहींदा आहियूं त जेको बि कुझु आहे पंहिंजे घर में हुजे, पंहिंजी हिकिड़ी टेबल ते रही वियूं, छाजे करे जीअं हिनखे तकलीफ़ महसूसु न थिए। उन जे लाइ मां इहो बार बार चवंदी आहियां त माना माज़ूरी जेका आहे न, उहा सिर्फ़ु हिकिड़े माण्हू, हिकिड़े फ़र्द खे न आहे, उहो सॼो घर माज़ूरी में तकलीफ़ में अची थो वञे। तंहिंजे करे इंसानु हिकिड़ो रब्बुल आलमीन जे तरफ़ां तकलीफ़ त अचे थी, पर पाण त पंहिंजे बच्चनि खे न ॾियूं न। जेकॾहिं मुंहिंजो ॿारु प्री मैच्योर बर्थ आहे, उहो कुझु असबाब हुया जंहिंजे करे हिन जी वक़्त खां पहिरियां ॼमी पियो, त उन में हिनखे हिकिड़ी कमज़ोरी अची वई, हिकिड़ी माज़ूरी अची वई, इहा ॿी शइ आहे। पर हिकिड़ी अहिड़ो असबाब, अहिड़ा सबब जेके सबबनि जे पुठियां माउ ऐं पीउ हुजनि, उन्हनि सबबनि जे लाइ समूरी ज़िंदगी माउ ऐं पीउ पाण खे माफ़ नाहिनि करे सघंदा, त असांजनि कोताहियुनि जे करे, असांजनि तकलीफ़ुनि जे करे, असांजनि कमियुनि जे करे असां पंहिंजे बच्चे खे माज़ूरी ॾेई छॾीसीं। असां पंहिंजे बच्चनि खे हिकिड़ो सुठो फ्यूचर ॾियण जे बजाए पंहिंजे बच्चनि खे माज़ूरी ॾेई छॾीसीं। उन जे लाइ मां कुझु शयूं तव्हांजे साम्हूं रखियूं ऐं मां पंहिंजे पुट खां इहा ॻाल्हि पुछां थी। उमेद थी कयां त तव्हां इन मां थोरो घणो शयूं कुझु पंहिंजे मुआशिरे जे लाइ सोचींदव। मां पुछणु चाहियां थी त पुट मुसव्वर, तव्हां अदनि खे इहो ॿुधायो त माज़ूरी कहिड़े क़िस्म जी माज़ूरी कीअं तकलीफ़ में माण्हू खे विझे थी, माण्हू छा थो महसूसु करे जॾहिं का माज़ूरी आहे, उहो इंसानु दुनिया में घुमी नथो सघे, फिरी नथो सघे, छा थो महसूसु करे। माज़ूरी हिकु अहिड़ी शइ आहे जेका तव्हांखे सॼी ज़िंदगी समूरियुनि ख़ुशियुनि खां महरूम रखे थी। ऐं मां इहो सोचां थो त अगरि मां हिन महिल सही हुजां त मां पंहिंजनि ॿियनि भाइरनि वांगुरु ऐं भेनरुनि वांगुरु घुमी फिरी सघां ऐं अहिड़ियुनि जॻहियुनि ते वञा जिथे ॿिया माण्हू इंजॉय कंदा आहिनि, पर मां ईअं नथो करे सघां छाकाणि त मां माज़ूर आहियां। त मां इहो पैगाम ॾियणु चाहींदुमि त मुंहिंजी त इहा माज़ूरी बाय बर्थ आहे, पर अगरि तव्हां थोरी कोशिशि कंदव ऐं पंहिंजे ॿारनि खे पोलियो जा केतिरा पीआरींदव त उहे समूरी ज़िंदगी इन पोलियो जे मर्ज़ खां बचंदा ऐं
बिल्कुलु माज़ूरी खां बचंदा। बिल्कुलु बिल्कुलु तव्हांजी वॾी महिरबानी पुट। असल में असल में मां हाणे कुझु टाइम अॻु में इहा रिपोर्ट ॾिसां पई, छो त पोलियो जो ख़वातीन अची वियो त हिकिड़ो ज़हन ठही वेंदो आहे इंसान जो, उहो उन तरफ़ हलियो वेंदो आहे, त मां उन तरफ़ अची वियमि। वरी मां थोरो अॼुकल्ह सोशल मीडिया जो दौरु आहे, तव्हांखे ख़बर आहे त घर वेठे तव्हां रिपोर्ट्स घुराए सघो था, तव्हांखे कंहिं इदारे ॾे वञण जी ज़रूरत कोन्हे का। त मां थोरो गूगल ते सर्च कयो त असांजे पाकिस्तान में पोलियो जी सूरत हाल हींअर छा आहे, त यकीन कयो मां ॾाढी शॉक्ड थी वियमि त पाकिस्तान अञा पोलियो खां पाक कोन थियो आहे। दुनिया सॼी पाकिस्तान पोलियो खां पाक थी चुकी आहे। सऊदी अरब में वेंदा आहियूं, वञणु थींदो आहे त उते ख़बर आहे त पोलियो खां पाक आहे, पर पाकिस्तान में अञा जॾहिं दुनिया चंड ते पहुची चुकी आहे त असां अञा पोलियो सां पिया था जंग विड़ूं, ऐं उहा जंग बि अहिड़ी जेका माना कोई बि उन लाइ माना हिकिड़ो ज़हनी तौर ते तयारु न आहे त इहो को वॾो हिकिड़ो असांजे लाइ ईंदड़ हिकिड़ो वॾो जीअं करे चइजे त हिकिड़ो वॾो अज़ाब आहे। अलाह न करे जेकॾहिं कंहिं ॿार ते असांजे या असांजे मुआशिरे ते असांजो ईंदड़ नसुल जेको असांजो मुस्तक़बिल जो मामार आहे, अगरि उन्हनि ॿारनि खे जेकॾहिं पंहिंजी लपेट में आणे थो, पंहिंजो उन्हनि जे मथां हमिलो करे थो, हमलावर थिए थो, त मां नथी सम्झां त असां उन्हनि शयुनि खां महफ़ूज़ रहंदासीं। त मां इहो ॾिठो त असांजे पाकिस्तान में रिपोर्ट जे मुताबिक़ 2023 में 5 केसिस असांजा ज़ाहिर थी चुका आहिनि, जिन में असांजा KPK बन्नू में 3 ऐं कराची में 2, मीन्स असांजी सिंध में बि पोलियो पहुची चुको आहे। त इहो हिकिड़ो वॾो अमल आहे, हिकिड़ो माना हिकिड़ो मां नथी सम्झां हिनखे अमल त न चइजे, पर हिकिड़ो इहो वॾो हिकिड़ो माना क्वेश्चन मार्क आहे, हिकिड़ो सवालिया निशान आहे त असां कहिड़ी जाइ ते बीठा आहियूं, जिथे दुनिया पंहिंजे आए ॾींहुं पंहिंजे कंहिं न कंहिं नई रिसर्च थी करे पंहिंजे बच्चनि खे नवनि खां पंहिंजनि शयुनि खां वाक़िफ़ था कराइनि, नयूं इजादूं था कनि ऐं नयूं रिसर्च था कनि। उन मुआशिरे में असां पंहिंजनि बच्चनि खे पोलियो था ॾियूं, असां किथे बीठा आहियूं, असां छा था कयूं, असां छा कंदासीं? उन जे लाइ असांखे मां सम्झां थी त तमामु घणो संजीदा थियण जी ज़रूरत आहे, तमामु घणो सीरियस थियण जी ज़रूरत आहे। असांखे पंहिंजनि बच्चनि जो ख़्यालु रखण जी ज़रूरत आहे। ऐं उन में मां ॾिठुमि त 10 नवंबर ते बि पाकिस्तान में 5 केस ज़ाहिर थियो आहे, मीन्स ही नवंबर जेको हलंदड़ आहे 2023 जो नवंबर में 10 नवंबर ते हिकिड़ो 5 केस असांजे पाकिस्तान में पोलियो जो ज़ाहिर थियो आहे। त मां चवां थी त असां सभई गॾिजी जेकॾहिं हिन मुहिम खे वठी अॻिते हलायूं ऐं ई माण्हुनि खे अवेयरनेस ॾियूं त पंहिंजनि बच्चनि खे जेके तव्हांजा नवां ॼमंदड़ ॿार आहिनि उन ॿार खां वठी ऐं 5 सालनि जी उमिरि ताईं पंहिंजनि बच्चनि खे पोलियो जा क़तरा पीआरियो, उन टाइम ते पीआरियो जीअं ख़वातीन तव्हांजे घरनि में अचनि थियूं त तव्हां उन्हनि सां कोऑपरेशन कयो। पर जेकॾहिं कंहिं सबबनि जे करे जेकर तव्हां काथे रस्ते में आहियो, सफ़र में आहियो, कहिड़ी जॻह ते आहियो, तव्हां सम्झो था तव्हांजो ॿारु पोलियो जो क़तरे पीअण खां रहिजी वियो आहे, त तव्हां सेंटर ते वञी जेके हेल्थ सेंटर आहिनि उते वञी तव्हां पंहिंजे ॿार खे पोलियो जा क़तरा पीआरे अचो। पर रहायो न, छो त इहो हिकिड़ो पोलियो जो क़तरो रहिजी नथो वञे, पर तव्हांजे बच्चे जो मुस्तक़बिल जे लाइ, ईंदड़ मुस्तक़बिल जे लाइ हिकिड़ो वॾो तकलीफ़ दा दौर अचण, अलाह न करे तकलीफ़ दा दौर न शुरू थी वञे। उन जे करे तव्हां भेनरियूं ऐं भाइर इन हिकिड़ी मुहिम खे मुंहिंजी अॼु मां तव्हांखे हिकिड़ो पैगाम थी ॾियां। मुंहिंजो पुटु ऐं मां जेको असां तव्हां सां गॾिजी वेठा आहियूं इहो तव्हांखे पैगाम ॾियणु चाहियूं था त इन पैगाम खे हिते ख़तमु न कयो, जेतिरो थी सघे इन असांजे पैगाम खे शेयर कयो। तव्हां पंहिंजो माण्हुनि सां मुलाक़ातूं कयो, मिलो पंहिंजे ॻोठ जे माण्हुनि सां, पंहिंजे शहर जे माण्हुनि सां, जिथे जिथे असांजो आवाज़ पहुचे थो, जिथे जिथे तव्हां असांजे ॾिसो था। कोशिशि कयो त पंहिंजनि माण्हुनि खे इन शइ जे बारे में अवेयरनेस ॾियो त बाबा पोलियो हिकिड़ो ख़तरनाक मर्ज़ु आहे। पोलियो तव्हांजे ॿार खे समूरी उमिरि जी माज़ूरी ॾेई सघे थो। तव्हांजो पोलियो ला इलाज आहे। जॾहिं त जेके आम का ख़ुदा न करे कंहिंखे का माज़ूरी आहे, जीअं न मुंहिंजे पुट खे माज़ूरी आहे, मां तव्हां सां ॻाल्हि कई, पर अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन जा अहसान आहिनि त असांजी अमेरिका जी अस्पताल मुंहिंजे बचे जे इलाज जे लाइ मंज़ूरी ॾेई छॾी आहे। असांखे उन्हनि लेटर मोकिलियो आहे त तव्हांजे ॿार जो असां इलाजु कंदासीं, छो त हिन खे पोलियो न आहे, हिन खे हिकिड़ी जंगुनि जी माज़ूरी आहे जंहिंखे कमज़ोरी चई सघिजे थो, आहे असल में दिमाग़ जी कमज़ोरी जेका पहिरियों त हिन खे CP चाइल्ड चइबो आहे, हिन खे माइल्ड CP आहे। उन जे करे हिन जो इंशा अल्लाह ताला मूंखे उमेदु आहे त अल्लाह कंदो ऐं तव्हां सभिनी भाइरनि भेनरुनि जी दुआउनि सां रब्बिल आलमीन कंदो त हिन जो जॾहिं ऑपरेशन थींदो त उहो कामयाबु वेंदो, रब कंदो ही पंहिंजे पेरनि ते घुमंदो। उन जे लाइ असां ॿई इहा उमेदु था कयूं त तव्हांजा ॿार असांजा ॿार आहिनि, जेको पाकिस्तान जो ॿारु आहे उहो हर माउ सम्झंदी त असांजा बच्चा आहिनि, छो त बच्चा सभिनीनि जा बच्चा आहिनि। माउ खे पंहिंजे बच्चे खां वधीक कुझु बि अज़ीज़ न आहे हूंदो,
पीउ खे पंहिंजे बचे खां वधीक कुझु बि अज़ीज़ न आहे हूंदो। असां पंहिंजनि बचनि खे बहितरीनु मुस्तक़बिल ॾियण जो सोचींदा आहियूं। मां चाहींदी आहे जेकॾहिं रब्बुल आलमीन मूंखे का अहिड़ी ताक़त ॾे, का अहिड़ी शइ ॾे जेका मां पंहिंजे ॿार लाइ करे सघां, मां सम्झां थी त उहा चाहींदी त रब्बुल आलमीन जेकॾहिं क़िस्मत लिखण जो जेको हक़ आहे उहो शायदि रब्बुल आलमीन जेकॾहिं माउ खे ॾेई छॾे त पंहिंजी माउ पंहिंजे ॿार जी सोननि अखरनि सां तक़दीर लिखे। पर इहो असांजे वस जूं शयूं न आहिनि, पर जेके आहिनि कम से कम असां उहे त करे सघूं था। उन जे लाइ तव्हां सभिनीनि खे मुंहिंजी इहा इस्तदा आहे त महिरबानी करे पंहिंजा जेके तव्हांजे घर में ॿार आहिनि, जेके गुलनि जहिड़ा ॿार आहिनि, नवां ॼमंदड़ ॿार खां वठी 5 सालनि जे ॿार ताईं उन्हनि खे पोलियो जा कतरा पीआरियो ऐं इन सां पंहिंजो गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान सां ताउन कयो। जेके ईंदड़ पोलियो वर्कर टीम आहे असांजी ख़वातीन आहिनि, असांजूं अदियूं आहिनि, उन्हनि खे मां सलाम थी पेश कयां। उन्हनि भाइरनि खे सलाम थी पेश कयां जेके दूर ॾोरां हिन इलाइक़नि में जंग जरनि में वञी तव्हांजे बचड़नि खे, असांजनि बचड़नि खे पोलियो जा कतरा पीआरनि थियूं ऐं ईंदड़ असांजे इन ख़तरे खां बचाइनि थियूं, असांजी माज़ूरी खां बचाइनि थियूं। उन जे लाइ मां पंहिंजे मुसवर पुट खे वरी तव्हांखे मुसवर मां इहा चवां थी तव्हां माण्हुनि खे छा पैगाम ॾियणु चाहींदव, आख़िर में तव्हां माण्हुनि खे को पैगाम ॾियो। जी, मां इहो चवणु चाहींदुमि त पोलियो जा कतरा हिकु अहिड़ी शइ आहिनि जेके तव्हांजे ॿार खे सॼी उमिरि जी माज़ूरी खां बचाए सघनि था ऐं समूरी ज़िंदगी उनखे ख़ुशियूं ॾेई सघनि था जेके हिकु आम माण्हू खे आहिनि। ऐं इंशाअल्लाह पाकिस्तान मां तमामु जल्द पोलियो जो ख़ात्मो थी वेंदो। तव्हां सभिनीनि जी महिरबानी।